नाज़रीन, उमरकोट में 4 ॾींहं अॻु नंढी उमिरि जी नींगरी सां शादी कंदड़ घोट नींगरी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत नंढी उमिरि जी कुंवार खे दारुल अमान हवाले करे छॾियो। घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे जेल हवाले कयो वियो। अदालत ॿार जी वेगी माउ सुमेरा खे हैदराबाद जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। उमरकोट में 4 ॾींहं अॻु नंढी उमिरि जी नींगरी सां शादी कंदड़ घोट नींगरी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे अदालत में पेश कयो वियो। अदालत नंढी उमिरि जी कुंवार खे दारुल अमान हवाले करे छॾियो। घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे जेल हवाले कयो वियो। अदालत ॿार जी वेगी माउ सुमेरा खे हैदराबाद जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो। उमरकोट में 4 ॾींहं अॻु नंढी उमिरि जी नींगरी सां शादी कंदड़ घोट नींगरी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे अदालत में पेश कयो वियो। अदालत नंढी उमिरि जी कुंवार खे दारुल अमान हवाले करे छॾियो। घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे जेल हवाले कयो वियो। अदालत ॿार जी वेगी माउ सुमेरा खे हैदराबाद जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो। उमरकोट में 4 ॾींहं अॻु नंढी उमिरि जी नींगरी सां शादी कंदड़ घोट नींगरी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे अदालत में पेश कयो वियो। अदालत नंढी उमिरि जी कुंवार खे दारुल अमान हवाले करे छॾियो। घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे जेल हवाले कयो वियो। अदालत ॿार जी वेगी माउ सुमेरा खे हैदराबाद जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो। उमरकोट में 4 ॾींहं अॻु नंढी उमिरि जी नींगरी सां शादी कंदड़ घोट नींगरी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे अदालत में पेश कयो वियो। अदालत नंढी उमिरि जी कुंवार खे दारुल अमान हवाले करे छॾियो। घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे जेल हवाले कयो वियो आहे। अदालत ॿार जी वेगी माउ सुमेरा खे बि हैदराबाद जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। उमरकोट में ख़बर ॾेई रहिया आहियूं। उमरकोट में 4 ॾींहं अॻु नंढी उमिरि जी नींगरी सां शादी कंदड़ घोट नींगरी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे अदालत में पेश कयो वियो। अदालत नंढी उमिरि जी कुंवार खे दारुल अमान हवाले करे छॾियो। घोट ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे जेल हवाले कयो वियो। अदालत ॿार जी वेगी माउ सुमेरा खे हैदराबाद जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो। इन वल सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर सुहेल कुंबर। जी सुहेल, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। बिल्कुल 4 ॾींहं अॻु अमरकोट में वुमेन थाने जी पुलिस सिटी थाने जी पुलिस जेके अमरकोट जी रहीम कॉलोनी में जेके गुजे इतले ते छापो हणी जेके नंढी उमिरि जी जेका शादी आहे उहा जेके वो रोकराई हुई। नंढी उमिरि जी कुंवार हुई। घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी समेत जेके 4 ॼणा जेके हिरासत में वरितो। 3 ॼणा जेके वो फरार थी विया। जेके 4 ॼणा जेके विमर पुलिस अॼु 4 जवाब नंढी कुंवार निकाह पढ़ाईंदड़ मौलवी उनजे ॾेर ऐं जेके वो कुंवार जी विगी मां सुमेरा खे अमरकोट जी अदालत में पेश कयो। अमरकोट जी अदालत जेके वो नंढी उमिरि जी छोकिरी खे दारुल अमान मोकिले छॾियो। इन जेके नींगरी जी विगी मां सुमेरा निकाह पढ़ाईंदड़ मौलवी ऐं घोट खे जेके वो सब जेल उमरकोट मोकिले छॾियो। जेके सरकारी फरियाद ते अमरकोट जी वुमेन थाने ते जेके नंढी उमिरि जी शादी जो जेके 7 जवाबदारनि मथां जेके वुमेन पुलिस केस दाख़िल कयो। तंहिंमां 4 जेके जवाबदार हुआ उहे गिरफ़्तार थिया हुआ। बाक़ी जेके अञा 3 ॾींहं गुज़री विया आहिनि अञा ताईं। बाक़ी जेके 3 जवाबदार उहे सिटी पुलिस ऐं वुमेन पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। अॼु जेके वो नंढी उमिरि जी कुंवार खे जेके अदालती हुकुम ते दारुल अमान हवाले कयो वियो ऐं जेके घोट जो ॾेर ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी ऐं जेके ॿारड़ी जी विगी मां सुमेरा खे जेके वो जेल हवाले करे छॾियो आहे। विगी नारी सुमेरा खे हैदराबाद वुमेन में जेल मोकिलियो। बाक़ी जेके घोट निकाह पढ़ाईंदड़ मौलवी ऐं नारी जो ॾेर उन्हनि खे जेके वो अमरकोट सब जेल हवाले कयो आहे। जी सुहेल, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।